ठंडो बागो टंडे भागी शहर जे वार्ड नंबर 2 जे रहंदड़ मोचीअ जी धीअ कविता कुमारी पंहिंजे नामज़दगी फार्म रिटर्निंग ऑफिसर वटि जमा कराए छॾियो। हिन मौक़े ते कविता कुमारी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिन खे उमेद आहे त केस पीपल्स पार्टी टिकट ॾींदी, पर जेकॾहिं पार्टी हिन खां मुंहुं मोड़ियो ऐं टिकट न ॾिनो त हू आज़ाद उम्मीदवार तौरु इलेक्शन विढ़ंदी। हिन खे उमेद आहे त हू कामयाब थींदी। कविता कुमारी मूजिबि मुंहिंजो ख़ानदान सदाई पीपल्स पार्टी लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उम्मीद त पार्टी जो चेयरमैन असांजे पट ते पयल इलाइक़े जे नियाणी खे नज़रअंदाज़ कोन कंदो। वाज़े रहे त कविता कुमारी मेघवार जोपीअ जगलोमल शुरूअ खां पीपीअ जो जियालो आहे ऐं ग़रीब हुअण करे शहर जे मेन रोड ते मोचीअ जो कमु कंदो आहे ऐं संदसि नियाणी एंटर पास आहे जेका नंढे भाॻे जे वार्ड नंबर 2 ते वॾेरनि सां मुक़ाबिलो करण लाइ मैदान ते लथल आहे।